नाज़रीन, कराची सिंध जो हिस्सो आहे जंहिंखे अलॻि न लिखियो वञे न पढ़ियो वञे। पैमरा पारां पाकिस्तान जे सभिनी टीवी चैनल्स खे नोटिस जारी कयो वियो आहे। जारी कयल नोटिस में ॼाणायो वियो आहे त कराची सिंध जो हिस्सो आहे जंहिंखे अलॻि न लिखियो वञे न पढ़ियो वञे। पैमरा पारां पाकिस्तान जे सभिनी चैनलनि खे कराची ऐं सिंध चवण ते नोटिस जारी कयो वियो आहे, जॾहिं त कराची ऐं सिंध खे अलॻि अलॻि लिखण ऐं पढ़ण जूं शिकायतूं पिणु पाकिस्तान सिटीज़न पोर्टल ते दाख़िल थियूं हुयूं। नाज़रीन, कराची सिंध जो हिस्सो आहे जंहिंखे अलॻि न लिखियो वञे न पढ़ियो वञे। पैमरा पारां पाकिस्तान जे सभिनी टीवी चैनल्स खे नोटिस जारी कयो वियो आहे। जारी कयल नोटिस में ॼाणायो वियो आहे त कराची सिंध जो हिस्सो आहे जंहिंखे अलॻि न लिखियो वञे न पढ़ियो वञे। पैमरा पारां पाकिस्तान जे सभिनी चैनलनि खे कराची ऐं सिंध चवण ते नोटिस जारी कयो वियो, जॾहिं त कराची ऐं सिंध खे अलॻि अलॻि लिखण ऐं पढ़ण जूं शिकायतूं पिणु पाकिस्तान सिटीज़न पोर्टल ते दाख़िल थियूं हुयूं।